नाज़रीन, ख़बर ॾिनी पिया कि मेहड़ मां पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ पावर मूजिब मेहड़ ज़िलो बणाइण जा नारा लॻी विया। मेहड़ ज़िला जदोजहद कमेटी जे अॻुवाणनि अताउल्ला बिरोई, अब्दुल गफ़ार शेख, शफ़ीक अहमद चन्नो जो एहतजाज मेहड़ खे जल्द ज़िलो बणाइण जा नारा। वधीक तफ़सील ॾियूं पिया कि मेहड़ जे वधंदड़ आबादी सां गॾोगॾु वधंदड़ अनेक मसइलनि ते शहरनि खे ॻणिती मेहड़ ज़िला जदोजहद कमेटी जे अॻुवाणनि अताउल्ला बिरोई, अब्दुल गफ़ार शेख, शफ़ीक अहमद चन्ना समेत ॿियनि शहरनि जो एहतजाज अॻुवाणनि इंडस प्रेस क्लब जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मेहड़ जे वधंदड़ आबादी सबबि मेहड़ शहर में कई मसइला पिणु वधिया आहिनि। तालीमी शोबे में स्कूलनि जी घटिताई, सिहत शोबे में दवाउनि जी खोट, सफ़ाई मामले में पेश ईंदड़ मसइलनि सबबि असां सां बुनियादी मुतालबो मंज़ूर करे मेहड़ जे रहवासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे।